कराची जी मुक़ामी अदालत जे हुकुम ते मेडिकल बोर्ड दुआ ज़हरा जी उमिरि जो पतो लॻाइण बाबति रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। दुआ ज़हरा जी उमिरि जे तयन बाबति केस ते जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में ॿुधणी थी। रिपोर्ट मूजिबि दुआ जी उमिरि जे तयन लाइ ॿटीह ॿांह ऐं ठूंठ जा एक्सरे कया विया। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त दुआ ज़हरा जी उमिरि डेंटल एग्ज़ामिनेशन मूजिबि 13 खां 15 वरियनि जे विच में आहे, जॾहिं त रेडियोलॉजिकल मुआइने मूजिबि दुआ जी उमिरि 16 खां 17 वरियनि जे विच में आहे। रिपोर्ट मूजिबि मेडिकल बोर्ड इन ॻाल्हि ते इतिफ़ाक़ कयो आहे त दुआ ज़हरा जी उमिरि 15 खां 16 सालनि जे विच में आहे, जॾहिं त उमिरि 15 वरियनि जे वधीक वेझो आहे। ॿिए पासे दुआ ज़हरा जे पीउ जे वकील जिब्रान नासिर जो चवणु आहे त सिंध पुलिस मां उमेद थो करियां त हाणे ज़हीर अहमद संदन पकड़ में हूंदो। ही सिधी रीत अगवा ऐं चाइल्ड मैरिज जो केस आहे। मैं तवक्को करूंगा कि कल इसी वक्त 24 घंटे गुजरने से पहले सिंध पुलिस की गिरफ्त के अंदर ज़हीर अहमद होगा, जिसको वो बार बार मिलते रहे हैं, बार बार बुलाते रहे हैं, तस्वीरें खिंचवाते रहे हैं। आईओ साहब मुस्कुरा के तस्वीरें खिंचवाते रहे हैं। उसने बेल लेने की तौफीक नहीं की। वो किडनैपिंग के केस में वांटेड है, मगर उसको अरेस्ट नहीं किया गया। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।